छो त हदीस मुस्तफ़ा जी ॿुधाए तव्हां नोट कयो तव्हां ॾिसो न मुआशरे में उठो वियो था अस्पताल में वञ त उते ठक पेलू अॻियां बीठो आहे बाज़ार में वञ त उते पेलू अॻियां बीठो आहे कम लाइ वञ त उते पेलू अॻियां बीठो आहे अदालत में वञ त उते बि पेलू बीठो आहे बाज़ार में वञ त उते बि पेलू बीठो आहे अचु त मां तोखे शरीयत पाक जो मसइलो ॿुधायां त इन्हनि पेलू फ़क़ीरनि खे ॾियणु जाइज़ नाहे हाणे मतां कंहिंखे गॾु गॾु करण जी ज़रूरत नाहे जो मुआशरे में अॼुकल्ह फितनो लभण हाणे सही मौलवी पेलू फ़क़ीरनि जे कढ लॻा चोड़े पिटियल तोखे शरीयत पाक जी ख़बर नाहे त पोइ तोखे बक बक करण जी बि इजाज़त नाहे आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमाईंदा आहिनि ला तहिल्लु सदक़तुल गनी वला हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो सदको ऐं खैरात अमीर खे ॾियणु जाइज़ नाहे ऐं मुस्तफ़ा करीम फरमायो त सदको ऐं खैरात हटे कटे चाक चंगे भले खे ॾियणु जाइज़ नाहे या महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हदीस पाक जेका हदीस पाक जे किताबनि में अबू दाऊद शरीफ में मौजूद आहे ऐं तिरमिज़ी शरीफ में भी मौजूद आहे ऐं ॿिया जेके हदीस पाक जा किताब आहिनि सभिनी में इहा हदीस पाक मौजूद आहे मुस्तफ़ा करीम फरमायो आहे त अमीर खे सदको खैरात ॾियणु जाइज़ कोन्हे इहा त ॻाल्हि चिटी पई आहे इहा त ॻाल्हि वाज़े पई आहे पर इहे जेके पेलू फ़क़ीर आहिनि इहे पिनंदा था वरतनि इहे हटा कटा चाक चङा भला पर इन्हनि जो इहो कारोबार आहे इन कारोबार जे करे सॼो ॾियारो पिनंदा था वरतनि ऐं मोमिन इहे पंहिंजा पैसा हराम न कर इहे पंहिंजा पैसा ज़ाया न कर इहे कंहिं बेवाह खे ॾे कंहिं यतीम खे ॾे कंहिं मिस्कीन खे ॾे तुंहिंजे पाड़े में हज़ारों मिस्कीन वेठल आहिनि इहे तूं रोड ते उछले हा त ईअं सम्झ त उहे अञा वधीक चङो हुजे हा पर ईअं सम्झ त तूं इहे ॼण पैसा रोड ते उछले छॾिया ऐं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान ते अमल कर अहिड़नि पेलू फ़क़ीरनि खे ॼण जाइज़ ई कोन्हे इहो मुंहिंजो महबूब मदीने वारे जो फरमान ऐं हुकुम आहे